बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में एयरपोर्ट थाने जी हद मां मुबैना नींगर अगवा, वालदा जो वारिसन समेत एहतजाज। जैकबाबाद जी वाघा घिटी जे रवासी औरत महक सूमरो पंहिंजे वालिद इमरान सूमरो, वालदा मुस्मात ज़रकान सूमरो ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया ॾो दाहींदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूं मथां तशद्दुद कंदो रहंदो आहे, जंहिं करे आउं संदसि घर छॾे आई आहियां। पर अॼु सुबुह जीअं मुंहिंजो वालिद मुंहिंजे मासूम पुटु शिराज अली खे ॿाहिरि दुकान ते खणी वियो त मुंहिंजे मुड़ुसु ख़ुदाबख्श उर्फ़ काकू शेख, खान मोहम्मद उर्फ़ खानू, पुनल, सुलेमान उर्फ़ बुलेदी ऐं ॿियनि मुंहिंजे वालिद ऐं मासूम भाउ खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए मुंहिंजे मासूम पुट खे अगवा करे खणी विया आहिनि। हुन चयो त असीं हज एयरपोर्ट थाणे ते बि वियासीं, पर पुलिस असांजी हिकु न ॿुधी। हुननि एसएसपी जैकबाबाद सदाम हुसैन ख़ासि खैली खां मुतालबो कयो त असांजे एहतजाज जो नोटिस वठी जाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे पुट ॼाणायल जाबदारनि खां बाज़ियाब कराए ॾिनो वञे। जैकबाबाद में अॻूणे निगरान वज़ीर आज़म जी JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी सां मुलाक़ात, सूद जे ख़ात्मे लाइ गॾियल जदोजहद जो ऐलान। अॻूणे निगरान वज़ीर आज़म मोहम्मद मियां सूमरो जी JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सूदखोरी इंसानियत जे मुंहं ते चमाट आहे ऐं समाज में हिकु अहिड़ी लानत आहे जंहिं सबबु ख़ानदान तबाह थी रहिया आहिनि। सूद जो कारोबार गैर इस्लामी ऐं गैर क़ानूनी आहे, जंहिंखे ख़तमु करणु इंतहाई ज़रूरी आहे। हुन चयो त सूद ख़िलाफ़ क़ानून मौजूदु आहिनि, सिर्फ़ु उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। जेसिताईं सूदखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी तेसिताईं ज़ुल्म जो ख़ात्मो न थींदो। सूद जे ख़ात्मे लाइ JUI सां गॾिजी विढ़ंदासीं। हुन चयो त सूदखोरी जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। मोहम्मद मियां सूमरो डॉक्टर AG अंसारी खे टीहर JUI ज़िला जैकबाबाद जो अमीर थियण ते मुबारकूं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते हाजी मोहम्मद अब्बास बलोच, चीफ एडिटर अब्दुल सलाम सूमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ठुल में क़त्ल थियल हाफ़िज़ मौज़म अली नूनारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ठुल ए सेक्शन थाणे जी हद में दुकानदार मक़तूल हाफ़िज़ मौज़म अली नूनारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि अब्दुर्रहीम नूनारी, मुमताज़ अली नूनारी, इनायतुल्लाह नूनारी ऐं ॿियनि मीडिया ॾो दाहींदे चयो त शहीद हाफ़िज़ मौज़म अली नूनारी जा कातिल केस तां हथ खणाइण लाइ बार बार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त ए सेक्शन पुलिस कातिलनि सां ॿिट बणियल आहे। कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार ई न आहे। मुज़ाहिरीन SSP जैकबाबाद खां मुतालबो कयो त शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ठुल में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ उम्मीदवारनि जो एहतजाज। ठुल में 5 खां 15 ग्रेड जे इम्तिहान में पास थींदड़ उम्मीदवारनि फाइक अली नूनारी, अब्दुल मालिक सरकी, अब्दुल सत्तार महर ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 5 खां 15 ग्रेड जी नौकरियुनि वारी टेस्ट पास कई आहे, पर अञा ताईं असांखे ऑफर ऑर्डर जारी नाहिनि कया विया। सिंध जे कुझु ज़िलनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी थी चुका आहिनि, पर जैकबाबाद ज़िले में कम रहियल आहे। उम्मीदवारनि मुतालबो कयो त सिंध हुकूमत फौरी तौर ते IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर जारी करे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। कादरपुर में 2 ॾींहं अॻु रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिंदू नौजवाननि जे ज़ख़्मी थियण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी जो एहतजाज। हिंदू बिरादरी जे अॻवाननि मीडिया ॾो दाहींदे चयो त 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि कादरपुर खां घोटकी वेंदड़ कार सवार हिंदू नौजवाननि वीरबान, रितेश कुमार, संजय कुमार खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो हो। अगवा फुर भत्ताखोरी रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हितां जा हिंदू वापारी ख़ौफ़ में वरतल आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहर जा केतिरा ई वापारी ॾोहारियुनि खे ख़ौफ़ मां भत्तो ॾियनि था, जंहिंजी पुलिस खे ख़बर आहे। घोटकी रोड ते सफ़र करणु गैर महफ़ूज़ थी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त कादरपुर लिंक रोड ऐं शहर खे कच्चे सां मिलाईंदड़ रस्तनि ते पुलिस पिकेटूं लॻायूं वञनि ऐं नौजवाननि जे वाक़े में मुलविस जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में घोटकी बाईपास बंदि कंदासीं। काज़ी अहमद लॻ पोरियत जो जाबदारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। पोरियत अज़ीज़ुल्लाह राहू मीडिया ॾो दाहींदे चयो त मां अली रज़ा मोरी 2 काज़ी अहमद ताईं रक्शो हलाए पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदो आहियां, जंहिं ते जाबदारनि दीनू राहू, सादिक राहू ऐं पीरबख्श राहू हथियार खणी मूं सां विढ़िया आहिनि ऐं मुंहिंजे खीसे में पयल पैसा ऐं मोबाइल कढी विया आहिनि। ऐं वरी जॾहिं त अहिड़ी शिकायत खणी थाणे ते पहुतुसि त पुलिस वारा बि मुंहिंजी ॿुधण लाइ तयार न आहिनि। जंहिं रूट ते मां रक्शो हलाईंदो आहियां उते हू हथियार खणी बीठल आहिनि, उतां अचण ई नथा ॾियनि। हुन SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त ॼाणायल जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी में PP अॻवान जी कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। PP अॻवान सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी नौजवाननि जो सरमायो आहे। कारसाज़ सानियो मुल्की तारीख़ जो बदतरीन सानियो हो। 18 अक्टूबर ते कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पंहिंजे नौजवान क़ाइद जे हुकुम ते MPA मटियारी मखदूम फ़खरुज़्ज़मा जी क़यादत में मटियारी ज़िले में 2000 गाॾियुनि जा काफ़िला रवाना थींदा। 18 अक्टूबर ते हैदराबाद जो जलसो मुख़ालिफ़नि लाइ मौत साबित थींदो। लखें पार्टी जा सरफरोश, जियाला, बुज़ुर्ग, मायरूं, भेनरियूं शिरकत करे नौजवान क़ाइद बिलाल भुट्टो ज़रदारी सां वफ़ा जो वचन वरजाईंदा। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।